अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। काबिल सद एहतराम उलमाए इकराम, इंतहाई जी कदर जी वक़ार साथियों, मुझा मुहतरम दोस्तों, भाइरों ऐं बुजुर्गों, अजो तवाएं सां 9 मुहर्रमुल हराम जी शाम ऐं 10 मुहर्रमुल हराम जी रात में शुहदाए इस्लाम कॉन्फ्रेंस जे उन्वान सां मुनक्किद कयल हिन सालाना इज्तिमा में उस्ताजुल उलमा हज़रत मौलाना साईं अब्दुल अलीम गांगरो साहब जन जे दावत ऐं हुकूमत अल्लाह जे पाक क़ुरान जी महफ़िल ऐं मजलिस में यकीनन महज अल्लाह रब्बुल इज़्ज़त के राज़ी करण जी नीयत सां गॾु थिया हूं। दुआ है त परवरदिगार तव्हां ऐं असां जी हिन हाज़िरीअ खे मंज़ूर व मक़बूल फरमाए। सुबुह खां प्रोग्राम हलियो, काफ़ी बुज़ुर्गनि जा ऐं आलिमनि सगोरनि जा अव्हां बयानात ॿुधा। मां बि को मुख़्तसर खां मुख़्तसर वक़्त में 2-4 ॻाल्हियूं अर्ज़ कयां। दुआ है त अल्लाह तबारक व तआला मूंखे सही सम्झाइण, अवां खे सही सम्झण ऐं असां सभिनी खे तमाम ॻाल्हियुनि जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। असांजो अक़ीदो ईमान हिन धरतीअ ते सभ खां वॾे शान वारो, सभ खां वॾे मान वारो, सभ खां वॾे मर्तबे वारो, सभ खां वॾी फज़ीलत वारो अल्लाह जो महबूब नबी आहे। अब चओ था ईअं आहे, ॻाल्हाईंदा हलो, चओ हिन धरती ते सभ खां वॾे शान वारो केरु आहे? ॿुधण थो चाहियां केरु आहे? हुज़ूर जो नालो ज़रा मुहब्बत सां केरु आहे? इते त हीअं चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अबा सभ खां वॾे शान वारो केरु आहे? बावाज़े बुलंद केरु आहे? सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हुज़ूर फरमायो, अल्लाह तबारक व तआला हज़रत इब्राहीम जे औलाद मां हज़रत इस्माईल खे चूंडियो। मदीने जे मीर फरमायो, अल्लाह हज़रत इब्राहीम जे औलाद मां हज़रत इस्माईल खे चूंडियो। हज़रत इस्माईल खां बनु कनाना खे चूंडियो। उन खां अल्लाह तबारक व तआला बनु कुरैश खे चूंडियो। मदीने जे मीर फरमायो, बनु कुरैश खां अल्लाह तबारक व तआला बनु हाशिम खे चूंडियो। ॿिन्ही जहाननि जे सरदार फरमायो, काइनात जे अल्लाह बनु हाशिम खां कुरैश खे चूंडियो ऐं काइनात जे अल्लाह कुरैश खां मां मुहम्मदुर रसूलुल्लाह खे चूंडियो। ता सुभान अल्लाह चवंदा हलो त मां वधंदो हलां, चूंकि मुझो वक्त अॻिते बि ॾिनल आहे, उहे साथी भी इंतज़ार में आहिनि। मां कोशिशि कयमि त मूंखे बयान थोरो जल्दी मिले त शायदि मां घणी तफ़सील में वञा हां, पर कोशिशि कयां थो त थुलियूं मथियूं ॻाल्हियूं अवां जे साम्हूं बयान करे मां इजाज़त वठां। इन जे करे इंतिहाई ज़ौक़ सां, तवज्जो सां, प्यार सां, मोहब्बत सां गुफ़्तगू ॿुधंदव त अवां खे सम्झ में ईंदी। छो त के साथी चवंदा आहिनि हे देवबंदी सुणे हुसैन जा मुनकिर आहिनि, हे चवंदा आहिनि देवबंदी हज़रत अली जा मुनकिर
मुनकिर आहिनि चवंदा आहिनि देवबंदी अम्मा फातिमा जा गुस्ताख आहिनि रब्बे मुहम्मद जो कसम कंडियारे वारा तोखे ग़लत ॿुधायो वियो आहे असां मुर्शिद अलीअ जा बि नौकर हूं सोणे हसन जा बि नौकर हूं सोणे हुसैन जा बि नौकर हूं त रब्बे मुहम्मद जो कसम अम्मा फातिमा जे कदमनि जे मिट्टीअ जा बि नौकर हूं अल्लाहु अकबर मुझे आका फरमायो अल्लाह बनु हाशिम खां कुरैश खे चूंडियो ऐं अल्लाह कुरैश खां मां मुहम्मदुर रसूलुल्लाह खे चूंडियो कंडियारे वारा ॻाल्हि खे सम्झजाए हाणे मुंहिंजो अक़ीदो ईमान आहे असांजो अक़ीदो ईमान आहे उलमाए हक़ उलमाए देवबंद जो अक़ीदो ईमान आहे सॼी काइनात खे गॾु कर मुंहिंजे आका जे शान जो मुक़ाबिलो कोन्हे सॼी काइनात के गॾु कर मुझे आका जे मान जो मुक़ाबिलो कोन्हे सॼी काइनात के गॾु कर मुझे आका जी फज़ीलत जो मुक़ाबिलो कोन्हे रब्बे मुहम्मद जो कसम सॼी काइनात के गॾु कर मुझे आका जे कंहिं हिकिड़े हिस्से जो मुक़ाबिलो कोन्हे जीअं मदीने जो मीर शान वारो बिल्कुल अहिड़ी तरह मदीने जे मीर जो घराणो भी शान वारो सुभान अल्लाह में सुस्ती न थे हुजूर जो घराणो भी शान वारो अहले बैत शान वारा आले मोहम्मद शान वारा अहले बैत मोहम्मद शान वारा असहाबे मोहम्मद शान वारा अहले बैत में केर था अचन किताबन जे अंदर अचे थो मुझे आका जो घराणो अहले बैत में शामिल मुझे आका जो घर वारियूं अहले बैत में शामिल मुझे आका जो न्याणियूं अहले बैत में शामिल मुझे आका जे न्याणियुनि जी औलाद अहले बैत में शामिल जनाबे अलीजुल मुर्तजा अहले बैत में शामिल सुभान अल्लाह चवंदो हल तमा वदंदो हला इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुमुर रिज्स अहलल बैत वयुतहिरकुम ततहीरा चौथा अल्लाह जो पाक कुरान सच्चो चो अल्लाह जो पाक कुरान सच्चो अल्लाहु अकबर अहले बैत वडे शान वारा तू थो चे हे देवबंदी अहले बैत खे नाहिन मनीदा मां चवा थो रब्बे मुहम्मद जो कसम जेको अहले बैत खे मञण त पर जी ॻाल्हि आहे अहले बैत जो इनकार करे अहले बैत जो गुस्ताख हुजे उन ते अल्लाह जी बि लानत आहे त अल्लाह जे महबूब नबी जी बि लानत आहे उनते उलमाए हक उलमाए देवबंद जी भी लानत चो अहले बैत जे मुनकिरन ते मोहब्बत सा चो अहले बैत जे मुनकिरन ते लानत परमाने तवज्जो कर असां जो त दुरूद शरीफ तेसी ताई मुकम्मल न थींदो आ अब दुरूद पढ़नो आ न छा पढ़नो आ अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद अल्लाहुम्मा सल्ली वअला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम वअला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद वअला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम वअला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहु अकबर मां चुम मदीने जो मीर बि शान वारो हुजूर जो घराणो बि शान वारो थकिया त न आयो सुबह का प्रोग्राम हलियो आहे तव्हांजे मयार कोन्हे बाबा मैं केड़ी गाल बयान करे केड़ी गाल बयान क्या पर मुख्तसर मारे तवज्जो कजाए हदीस जे किताबन में अचे थो एकड़े दिहाड़े नजरान जा ईसाई मदीने जे मीर जे खिदमत में आया मुझे आका सा बहस मुबाइज़ो क्यों लंबो बहस जो लंबस मुबाइज़ो थियो साईं उन्हनि खे ॿुधाइनि पिया त बाबा हज़रत ईसा अल्लाह जो पुट न है हज़रत ईसा अल्लाह जो बंदो आहे अब गाल समझ में अचे थी न ईसाई चवंदा आहिनि हज़रत ईसा अल्लाह जो पुट आहे अल्लाह घरवारी खां बि पाक आहे अल्लाह
अब्बे अम्मा खां बे पाका त काइनात जो अल्लाह औलाद खां बे पाका। कुरान चयो न कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। अल्लाहु अकबर कबीरा। नजरान जा ईसाई मदीने जे मीर जे खिदमत में आया, रहमतुल लिल आलमीन जे खिदमत में आया। बहस मुबाहिसो हले पियो हिनन जी पंहिंजी गाल मोजो आका ईसाइन के समझाए पियो। मोजो आका उन्हनि खे कुरान जूं ॻाल्हियूं ॿुधाए पियो। ओ ईसाईयो, अल्लाह जा जेतिरा नबी आया समूरा नबी वॾे शान वारा, वॾे मान वारा, वॾे मर्तबे वारा, वॾी फज़ीलत वारा। हज़रत आदम सफ़ीउल्लाह आयो, वॾे शान वारो। हज़रत नूह नजीउल्लाह आयो, वॾे शान वारो। हज़रत इब्राहीम खलीलुल्लाह आयो, वॾे शान वारो। हज़रत इस्माईल ज़बीहुल्लाह आयो, वॾे शान वारो। हज़रत यूसुफ सिद्दीक़ुल्लाह आयो, वॾे शान वारो। हज़रत दाऊद खलीफ़तुल्लाह आयो, वॾे शान वारो। हज़रत मूसा कलीमुल्लाह आयो, वॾे शान वारो। हज़रत ईसा रूहुल्लाह आयो, वॾे शान वारो। ॿुधो, अल्लाह जी काई औलाद कोने। रब हर शइ जो ख़ालिका, अल्लाह हर शइ जो मालिक। रब चाहे अब्बो ॾेई करे औलाद खे पैदा करे। रब चाहे बग़ैर अब्बे जे बि औलाद खे पैदा करे। अल्लाह जे कमो काई देर कोने। जंहिं रब बग़ैर ठुलन जे आसमाननि खे बिहारियो, जंहिं अल्लाह पाणीअ जे मथां ज़मीनुनि खे मिट्टी ऐं वारीअ खे बिहारियो। रब्बे मुहम्मद जो कसम, जंहिं अल्लाह मनीअ जे पलीत कतरे मां हिन इंसान जी तख़लीक़ कई, हिन इंसान खे पैदा कयो। ओ ईसाईयो, हज़रत ईसा अल्लाह जो पुत्र न है, अल्लाह जो प्यारो नबी आ। अल्लाहु अकबर कबीरा। हज़रत ईसा अलैहिस्सलाम के अल्लाह पंहिंजी कुदरत सां ज़मीनुनि खां आसमाननि ते खणायो आ। आख़िरी वक़्त में हज़रत ईसा रूहुल्लाह ईंदो दमिश्क जे इलाइक़े में, दमिश्क जी जामिया मस्जिद जे मीनार ते लहंदो। इमाम महदीअ जे कढ निमाज़ अदा कंदो। पंहिंजो दीन इस्लाम खणी कोन ईंदो, अल्लाह जे पाक क़ुरान जी तबलीग कंदो। मिठड़े मुहम्मद करीम जी हदीस ॿुधाईंदो। ओ कंडियारे वारा तवज्जो कजाएं, हुननि ईसाइन खे ॻाल्हि सम्झ में न पई अचे। बहस मुबाहिस में लॻा पिया। मदीने जे मीर फरमायो, तवज्जो कजाएं, ओ अल्लाह जा बानो, तव्हांखे मां मुबाहिले जी चैलेंज थो कयां। सुभाणे सुबुह जो मां पंहिंजा पुट वठी अचां, मां पंहिंजूं न्याणियूं वठी अचां, पंहिंजूं औरतूं वठी अचां, पंहिंजा नौजवान वठी अचां। तव्हां पंहिंजा पुट वठी अचो, पंहिंजी औलाद वठी अचो, पंहिंजा नौजवान वठी अचो, पंहिंजूं न्याणियूं वठी अचो। असां अल्लाह खां दुआ था घुरूं, जंहिंजी दुआ अल्लाह क़बूल कई उहो कामयाब थी वियो, उहो खटे वियो। कूड़े ते अल्लाह जी लानत वसंदी। क़ुरान आवाज़ो ॾिनो न, फमन हाज्जक फीह मिन बादि मा जाअक मिनल इल्म फकुल तआलू नदउ अबनाअना व अबनाअकुम व निसाअना व निसाअकुम व अनफुसना व अनफुसकुम सुम्मा नबतहिल फनजअल लअनतल्लाहि अलल काज़िबीन। अल्लाहु अकबर कबीरा। जॾहिं मुझे आका इहा ॻाल्हि कई न, उन्हनि ईसाइन चयो, साईं रात जी मोहलत ॾियो, सुबुह ताईं मोहलत ॾियो, असां पाण में मशवरो कयूं, पाण में मीटिंग कयूं। मुझे आका इजाज़त ॾिनी। ओ कंडियारे जा गयूर मुसलमान, अल्लाह जो पाक क़ुरान थो बयान कयां। सुबुह थियो, रात गुज़री, मुझे आका जनाबे अली खे सॾ कयो, मुझे आका अम्मा फातिमा ज़हरा खे सॾ कयो,
मुझे आका सुने हसन हुसैन के सदक्यो अल्लाहु अकबर कबीरा हे घराणो पदे शान वारो हे घराणो पदे मान वारो जनाब अलीउल मुर्तजा शेर खुदा जेके शेर खुदा जो लक़ब मिलला अल्लाह जो शिया मुझे आका जी न्याणी अम्मा फातिमा जन्नत जे और तुझी सरदार जन्नत जे और तुझी रानी वडे शान वारी हसनैन करीमैन वडे शान वारा वडे मान वारा वडे मर्तबे वारा वडी फजीलत वारा रब्बे मोहम्मद जो कसम जय बचड़न जो नालो रखण वारो मदीने जो मीर पाण हो हसन जो नालो हसन रखण वारो आमिना जो लाल पाण हो सुने हुसैन जो नालो हुसैन रखण वारो हुजूर पाण हो मिनी बचड़न जे कन्न में आजान चवण वारो आमिना जो लाल पाण हो मिनी बच्चन जे कन्न में तकबीर चवण वारो हुजूर पाण हो मिनी बच्चन जे बात में गुठी ॾियण वारो आमिना जो लाल पाण हो हे लुआबे दहन जे पेट में वियो केॾे वॾे शान वारा वॾे तवज्जो खजाइन हे हसीन जमील बावकार वॾे अखलाक वारा वॾे शान वारा वॾे मान वारा वॾे मर्तबे वारा वॾी फजीलत वारा हदीस शरीफ जे किताबन में अचे थो मुझे आका के बई बचड़ा ॾाढा प्यारा अॼु दुनिया ते नज़र करण के जो बचड़ो अब्बे के केॾो प्यारो अम्मा के केॾो प्यारो हाणे अंदाज़ो लगाइन सुनो हसन ऐं सुनो हुसैन मदीने जे मीर के केॾा प्यारा हूंदा जिनके बिनी जहान जो सरदार चुमंदो हो जिनके आमिना जो लाल सिंगंदो हो जिनके चप्पन के बिनी जहान जो सरदार चूसींदो हो हदीस शरीफ के किताबन में अचे थो मुझो आका मस्जिद नबूवी जे मिंबर ते मुझो आका खुतबो थो दे सुनो हुसैन मस्जिद नबूवी जे अंदर आयो कई शय में थाबिल जी करे हजरत हुसैन किरी पियो मुझे आका खुतबे के रोकियो सहाबा जी नजर पई ढोलदा आया वाह सहाबा तहां जे शान जो गैर मुकाबलो कदो तहां जे मान जो गैर मुकाबलो कदो तहां जे मर्तबे जो गैर मुकाबलो कदो तहां जी फजीलत जो गैर मुकाबलो कदो ओ कंडियारे वारा मुझे जुमले के जाए न कजाए अजो असा जी दिलन में इनन शहजादन जी मोहब्बत रब्बे मोहम्मद जो कसम सहाबा जे सदके सहाबा जे को डिठो असा ताई पुजायो सहाबा जे को बुधो असा ताई पुजायो असा के की खबर पई हुजूर बच्चन के चुमंदो हो सहाबा बुधायो असा के की खबर पई हुजूर बच्चन जे चप्पल के चूसींदो हो सहाबा बुधायो असा के की खबर पई हुजूर बच्चन के सिंगंदो हो सहाबा बुधायो असा के सुने हुसैन जे बचपन जी खबर सहाबा खा पई जवानी जी खबर सहाबा खा पई मदीने का मक्के जी खबर सहाबा खा पई सुने हुसैन 25 हज अदा किया खबर सहाबा खा पई सुनो हुसैन मक्के खा करबला भयो खबर सहाबा खा पई यो बेदर्दी जो वाक़यो पेश आयो जुल्म जी इंतहा थी वई खबर सहाबा खा पई ओ कंडियारे वारा रब्बे मोहम्मद जो कसम अजो असा सहाबा खा बुधी हसनैन करीमैन सो एडो प्यार था क्यों एडी मोहब्बत था क्यों एडो इश्क था क्यों एडी अकीदत था क्यों जुमले के जाया न के जाए जिन सहाबा हसनैन करीमैन सो मदीने जे मीर के मोहब्बत कंदे डिठो हुंदो इन सहाबा जो हसनैन करीमैन सा मोहब्बत जो छा आलम हुंदो हुसैन हुसैन गुलशन अली का फूल है हुसैन हुसैन नूर चश्मे बतूल है हुसैन गुलशन अली का फूल है हुसैन नूर चश्मे बतूल है हुसैन के कदमों की जो धूल है वो बतौर सुरमा आंख को कबूल है
सच्चाई को मान बनना अनजान, सच्चाई को मान बनना अनजान, हुसैन को भी मान हुसैन की भी मान। सोने हुसैन जी सजी जिंदगी के पढ़ो अल्लाह जो कसम, सोने हुसैन जो सोने अबू बकर सां प्यार हो, सोने अबू बकर जो सोने हुसैन सां प्यार हो। सुभान अल्लाह में सुस्ती न क्यों, सोने हुसैन जो सोने उमर सां प्यार हो, अल्लाह जो कसम जनाब अमीर उमर जो सोने हुसैन सां प्यार हो, सोने हुसैन जो सोने उस्मान सां प्यार हो, त कंडियारे वारो सोने उस्मान जो सोने हुसैन सां प्यार हो। अल्लाह जी कुदरत ॾिसो, हवाई फायर त कनि था साथी, हिकिड़ो हेॾां थो वञे हिकिड़ो हेॾां थो वञे, बाबा को दलील बि त ॾियो, इख़्तिलाफ़नि जो दलील हूंदो आहे। बाबा ये पानी जी बोतल मुंहिंजी आहे, साईं पानी जी बोतल मुंहिंजी आहे, बाबा मुंहिंजी आहे, बाबा दलील बाबा हे हेतिरे में वरिती आहे, फलाणी कंपनी जी आहे, फलाणे दुकान वारो गवाह हो, मां उन खां बोतल वठी आयो आहे, बाबा हीअ मुंहिंजी न आहे, साईं वारनि जी रखी अथऊं, तव्हांखे सम्झायां सम्झो था ॻाल्हि, दलील दलील हा साईं, पोइ जे तुंहिंजी हूंदी साईं हमरा गवाह नी तुंहिंजी आहे। मां चुम अल्लाह जी कुदरत ॾिसो, सुणे अबू बकर जी न्याणी मुंहिंजे आका जी राणी, ॻाल्हि खे सम्झजांइ। ऐं अल्लाह छा फरमायो, अन्नबिय्यु औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम, नबियन जूं घर वारियूं मोमिनन जूं अमड़ियूं आहिनि। ॻाल्हि खे सम्झजांइ, अम्मा आयशा असांजी अम्मा है, पोइ मां चुम इन ॻाल्हि खे बि मञ, अम्मा आयशा अम्मा फातिमा जी बि अम्मा है। ॾाढा त चओ सुभान अल्लाह, इन रिश्तनि ते नज़र कर अल्लाह जी कुदरत ॾिस। मां चुम पोइ मञ, अम्मा आयशा अम्मा फातिमा जी बि अम्मा है। अल्लाहु अकबर। मां चुम सुहिणो उमर मदीने जे मीर जो सुहरो, तवज्जो आहे, सुहिणो उमर मदीने जे मीर जो सुहरो, अल्लाहु अकबर कबीरा। ऐं सुहिणो अली जनाबे अमीर उमर जो सुहरो, माना सुहिणो उमर हज़रत अली जो बि ॼाटो, अम्मा फातिमा जो बि ॼाटो। अम्मा फातिमा के औलाद पंज हुई, पंज किताबन में चे थो, टे पुट ॿ न्याणियूं। भले निष्क जे दावेदारन खां पुछंदे मोराना ख़बर कोन हूंदी, जिम्मेदारी सां ॻाल्हायां थो, ख़बर कोन हूंदी। टे पुट, हिक जो नालो हज़रत हसन, ॿिए जो नालो हज़रत हुसैन, टे जो नालो हज़रत मोहसिन। ॿ न्याणियूं, हिक जो नालो अम्मा ज़ैनब कुबरा ऐं ॿिए जो नालो अम्मा उम्मे कुलसूम। इहा अम्मा उम्मे कुलसूम हज़रत अली जनाबे अमीर उमर सां परणाई हुई। माना अम्मा फातिमा जनाब अमीर उमर जी सस। के चवां थो बाबा इन ॻाल्हि ते हज़रत अली न्याणी ॾिनी आहे, बाबा तोखे कहिड़ो एतिराज़, तोखे कहिड़ो एतिराज़, मूंखे कहिड़ो एतिराज़। जेकॾहिं अॼु असां चऊं था दामाद बतूल ऐं दामाद अली सुहिणो उमर आहे, त साथी कावड़जनि था। हे ॻाल्हियूं सम्झण जूं आहिनि, तनकीद मुझे मिजाज में ना है, बोला ना है गालियों पंहिंजे दिल जे फरहियत लिख। जॾहिं असां चऊं था त जनाब अमीर उमर दामाद अलीया, दामाद अम्मा फातिमा बतूला, साथी चिड़नि था। मां उन्हनि खां पुछां थो, अबा भला छा सुहिणे अली पंहिंजी न्याणी हज़रत उमर खे न ॾिनी हुई? चई साईं ॾिनी है। पोइ मां चुम मञे छो नथो? चई हज़रत अली ॾिनी ही, पर हज़रत अली जी सियासी मुफ़ाहिमत हुई, हज़रत अली जी सियासी मुफ़ाहिमत हुई। मां चुम यार पोइ तुंहिंजी सोच ते लानत आहे, अल्लाह जो कसम। तूं चए थो त हज़रत अली जे ज़माने में बाग़ फदक जो मुआमिलो तो, हज़रत अली बस चुप कयूं वेठो रहे। तूं चए थो हज़रत अली पंहिंजी न्याणी हज़रत उमर खे ॾिनी, सियासी मुफ़ाहिमत हुई। तू चे तो हज़रत अली पंहिंजा ॿई बचड़ा हज़रत उस्मान जे दर ते चौकीदारी जे लाइ बिहारिया, सियासी मुफ़ाहिमत हुई। ना तुम लानत हुजे तुझी सोच ते, रब्बे मोहम्मद जो कसम मुझो अकीदो, उलमाए हक उलमाए जो पंजो ही हो अकीदो। मुझो मुर्शिद अली पंहिंजे हथ में नंगी तलवार खड़ी करे मशरिक खां निकिरे मगरिब ताईं वञे, तलवार जा वार कंदो हले। कंहिं माउ
मुर्शिद अली जे तलवार जे वार खे रोके सके जो सियासी मुफाहिमत इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन मजुम हजरत अबू बकर जिन्यानी हुजूर जे घर में माने तवज्जो कजाए मन अम्मा आयशा अम्मा फातिमा जी भी अम्मा हजरत अली जिन्यानी हजरत उमर जे घर में हजरत उमर सोहने अली जो अम्मा फातिमा जो ॾाठो माने तवज्जो कजाए मजुम हजरत उस्मान जे घर में मुझे आका जो बनियाणियूं अब घणियूं न्याणियूं गले घणियूं न्याणियूं बनियाणियूं अम्मा रुकैया अम्मा उम्मे कुलसूम जिने बई फोत थी वयो मदीने जे मीर फरमायो उस्मान जेकरे मां मोहम्मद करीम बियूं न्याणियूं भी होजन त मां मोहम्मद करीम तोखे परणाई ॾींदो वञा अल्लाहु अकबर माना अम्मा फातिमा सुहणे उस्मान जी साली अबा साली बिन न्याणी जी जगह ते आ भेण जी जगह ते आ जो ही अल्लाह जी कुदरत अल्लाह जो कसम सनानी अल्लाह हिन से हिन के पाण में मिलाए छडियो मां चंदो तू अबा को मानो मुंह मथे खणी थुक आसमान जे तरफ उछले वो थुक मथे विनी या मुंह में किरंदी गलायो को चए बाबा हे चंड बीठो पर चंड नूरानी ना है चमके नथो चमक कोने तो चंदो अंधो तू हाँ से तू अंधो बुद्ध लेकिन को चए न सोने हुसैन में इस्लाम जे नूर जी चमक न हुई मां चवंदो मास तू अंधो उचे सोने हसन में इस्लाम जे नूर जी चमक कोने मां चवंदो मास तू अंधो पो इए पे बुद्धो जेकॾहिं को चवंदो न सोने अबू बकर में इस्लाम जे नूर जी चमक कोने मां चवंदो मास तू अंधो को चए न सुने उम्र में इस्लाम जे नूर जी चमक कोने मां चवंदोमांस तू अंधो को चए सुने उस्मान में नूर जी चमक कोने मां चवंदोमांस तू अंधो वनी पई अखिन जो इलाज करा को चए सुने अली में इस्लाम जे नूर जी चमक कोने मां चवंदोमांस तू अंधो हुजूर जा समूरा सहाबा चमकदड़ हिन सुभान अल्लाह चौ तमाते वधा बिन 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 सहाबिन ते नजर तकर अल्लाह जो कसम अज भी मदीने जी धरती ते रुगो मदीने जी धरती ते न हुजूर जे घर में अम्मा आयशा जे हुजरे में रुगो अम्मा आयशा जे हुजरे में न कंडियारे वारा मा बैन बैती व मिंबरी रौज़तुम मिन रियाज़िल जन्नह हुजूर जा बयार अज भी मुझे आका जे रोजे में जन्नत में मुझे आका सा गड सुतल हिन ॾाढा त चओ सुभान अल्लाह वो महीने चवान मदीने के दरो दीवार और बाजार अच्छे हैं गुलों का तो है क्या कहना वहाँ के खार अच्छे हैं मदीने के दरो दीवार और बाजार अच्छे हैं गुलों का तो है क्या कहना वहाँ के खार अच्छे हैं अल्लाहु अकबर मेरे आका के सब साथी तो अच्छे हैं मगर उनमें मेरे आका के सब साथी तो अच्छे हैं मगर उनमें सुलाए हैं जो कदमों में सुलाए हैं जो रोजे में सुलाए हैं जो पहलू में वो दोनों यार अच्छे हैं सुलाए हैं जो कदमों में वो दोनों यार अच्छे हैं मदीने के दरो दीवार और बाजार अच्छे हैं गुलों का तो है क्या कहना वहाँ के खार अच्छे हैं मेरे आका के रोजे पर खड़े हैं जितने चौकीदार मेरे आका के रोजे पर खड़े हैं जितने चौकीदार तुम्हारे बादशाहों से वो चौकीदार अच्छे हैं
तुम्हारे बादशाहों से वो चौकीदार अच्छे हैं। मदीने के दरो दीवार और बाजार अच्छे हैं। गुलों का तो है क्या कहना, वहाँ के खार अच्छे हैं। वहाँ हर चीज अच्छी है जमाने भर की चीजों से। वहाँ हर चीज अच्छी है जमाने भर की चीजों से। अल्लाहु अकबर। शायर पे तो अजीब है अल्लाह जो को शायर मां चलो जने लिखंदो तो पंजे हाल में भी न हुंदो। हाँ साईं, शायर चे तो दुनिया सॼी ठीक है पंजी जगह ते आज। मदीने में मदीने जा बीमार पे हितां खां वधीक भला थवा। आए को सुभान अल्लाह चवण वारो। केर हुजूर जे शान जो मुकाबलो करे, केर आले मोहम्मद जो मुकाबलो करे, केर असहाबे मोहम्मद जो मुकाबलो करे, केर अहले बैत मोहम्मद जो मुकाबलो करे। बहरहाल वक्त मुख्तसर माने तवज्जो कजन सैयद खुतबो पजन। हज़रत हुसैन किरी पियो साहबा उठिया, हुजूर खुतबो छडियो, हुजूर जे खिदमत ऐं मदीने जे मीर फरमायो इन्नमा अम्वालुकुम व औलादुकुम फितना। दुनिया वारो रब सही फरमायो आ त माल भी वडी आजमाइश आ, औलाद भी वडी आजमाइश आ। हदीस जे किताबन में अचे तो सैयद वञन पिया अल्लाहु अकबर। हज़रत हुसैन मदीने जी खिटिन में खेडे पियो। तवज्जो आहे, खेडे पियो। सैयद नजर पे हुसैन सैयद वया पंहिंजे बच्चे खे पकड़न जे लाइ। अल्लाहु अकबर। हज़रत हुसैन हर हेडे पियो भॼे। सैयद कढ ॿार थींदो आहे न, ॿार जी शौक़ी हूंदी आहे, अबे सां ॿार हरकत कंदो आहे, मज़ाक कंदो आहे, खेॾंदो आहे। सैयद कढ हज़रत हेडे पियो भॼे, हर हेडे। अल्लाहु अकबर। सैयद भॼी हज़रत हुसैन खे पकतो। सैयद हिकिड़ो हथ हज़रत हुसैन जी खाॾीअ ते रखियो, ॿियो हथ हज़रत हुसैन जे मथे ते रखियो ऐं सैयद हज़रत हुसैन खे चुमियो ऐं मदीने जे अमीर फरमायो हुसैन मिन्नी व अना मिनल हुसैन। दुनिया वारो हुसैन मां मोहम्मद करीम मां है, मां मोहम्मद करीम पंहिंजे बच्चे हुसैन मां। हदीस जे किताबन में चलो हज़रत हसन ऐं हज़रत हुसैन कुश्ती पिया खेॾनि। कुश्ती अब कुश्ती समझो था, मल्ल समझो, मलाखड़ा थींदा आहिनि वो पहलवान ताकत आज़माईंदा आहिनि। हे बि त जवान हा न, दुनिया जा जवान अल हसन वल हुसैन सय्यदा शबाब अहलिल जन्नह, जन्नत जे जवानन जा सरदार आहिनि। कुश्ती खेडन पिया। सैयद बीठा हा, सहाबा भी बीठा हा। अम्मा तवज्जो कजो, अम्मा फातिमा मौजूद। सैयद फरमाया हसन हिम्मत कर हसन हिम्मत कर। अम्मा फातिमा बार-बार जो आका जे जुबान में ये लफ्ज बुधा, हसन हिम्मत कर। अम्मा हुई ना चई साईं जी फातिमा बाबा ता हसन के बार-बार चओ था हिम्मत कर, हुसैन के नथा चओ। मोहब्बत आ बाबा ता बार-बार हसन के चओ था हिम्मत कर, हुसैन के नथा चओ। गंडियारे वारा तड़पी पे जाए। मुझे आका फरमायो फातिमा हुसैन के मां छा चवां, जिब्रील बीठो जेको हुसैन के चे तो हुसैन हिम्मत कर। इन करे मां हसन के तो चवां था हिम्मत कर। अल्लाहु अकबर कबीरा। खुदा जो कसम सुने हुसैन जी पाक जिंदगी के पढ़ो मौला। पंहिंजी आकत की तबाह न कयो, बर्बाद सुने हुसैन जी जिंदगी छा है, पढ़ो न। अल्लाह जो कसम सुने हुसैन जो कुरान सां प्यार हो। आखिरी जुमला इन सुस्ती न थे सुभान अल्लाह। तालीम हासिल करण वारो मदीने जे मीर खां किताबन में अचे तो करें कुरान जी वही नाज़िल थींदी सुनो हुसैन मौजूद हूंदो हो। करे मुझो आका सहाबा के कुरान जी आयत बुधाईंदो हो, सुने हुसैन मौजूद हूंदो हो। करे मुझो आका सहाबा का अल्लाह जो पाक कुरान लिखाईंदो हो, सुनो हुसैन मौजूद हूंदो हो। आहे त नंढड़ो पर अल्लाह ज़हन वॾो अता कयो, समझ वॾी अता कई, अक़ल वॾो अता कयो, फहम वॾो अता कयो। सुनो हुसैन वॾे तवज्जो सां, वॾी मोहब्बत सां, वॾे प्यार सां मुझे आका जे ज़ुबान खां अल्लाह जे पाक कुरान जूं आयतूं ॿुधंदो हो, उनखे याद कंदो हो। अल्लाहु अकबर कबीरा।
करे पंहिंजे बाबे अली खां क़ुरान पढ़ंदो हो, करे पंहिंजी अम्मा अम्मा फातिमतुज़ ज़हरा खां क़ुरान जी तालीम हासिल कंदो हो। नंढी उम्र में हज़रत हुसैन क़ुरान जो हाफ़िज़ बणजी वियो, क़ुरान जो कारी बणजी वियो। ओ कंडियारे बारा अॼु तोखे भी इहो पैगाम ॾियण आयो हा, जेकॾहिं पंहिंजो पाण खे हुसैनी सॾाए थो, हेतिरी सॾाए थो, अल्लाह जे पाक क़ुरान सां प्यार कर, अल्लाह जे पाक क़ुरान सां मोहब्बत कर। रब्बे मोहम्मद जो कसम, सोने हुसैन जी मोहब्बत मदरसे सां हुई, सोने हुसैन जी मोहब्बत मस्जिद सां हुई। सॼी सॼी रात तुंहिंजो मुर्शिद हुसैन इबादत कंदो हो। किताबनि जे अंदर अचे थो न, हिकिड़े ॾिहाड़े हज़रत हसन बसरी रहमतुल्लाह अलैहि वॾो ताबई आहे, वॾनि वॾनि जलीलुल क़दर सहाबा जी ज़ियारत कई, केॾो सफ़र करे मके जी सरज़मीन ते आयो, काबतुल्लाह जे ख़िलाफ़ खे पकड़े मां अल्लाह खे ॿाॾायां पियो, अल्लाह खां दुआ पियो घुरा, जी मां रब खां मुखातब हुम। अचानक मुझे कननि ते रोइण जो आवाज़ आयो, आहुनि जो आवाज़ आयो, ज़ारीअ जो आवाज़ आयो। मूं महसूस कयो इहा आवाज़ काबतुल्लाह जे अंदर है, या आवाज़ काबतुल्लाह जी छत मां जो अचे। जी मां साइड करे वेही रहियुमि, कहिड़ो नौजवान आहे जेको एॾे दर्द सां अल्लाह सां मुखातब आहे, एॾे दर्द सां अल्लाह खे पुकारे थो, एॾे दर्द सां अल्लाह खे ॿाॾाए थो। जेको थोड़ी देर गुज़री काबतुल्लाह जो दरवाज़ो खोलियो, हिकिड़ो हसीन जमील नौजवान काबतुल्लाह खां ॿाहिरि निकितो। जॾहिं मुंहिंजी नज़र पई न, को ॿियो न हो, मदीने जे मीर जो बचड़ो सुहिणो हुसैन हो। चिमौती हज़रत हुसैन जी ख़िदमत में हुसैन, तूं जो बाबो अलीयुल मुर्तज़ा, तुझी अम्मा फातिमतुज़ ज़हरा, तुझो नानो मुहम्मदुर रसूलुल्लाह, तोखे जन्नत जे जवाननि जी सरदार जी बिशारत मिलियल, तूं एॾो रोए थो, तूं एॾो अल्लाह जे दर ते गिड़गिड़ाए थो। अल्लाहु अकबर। मारे तवज्जो कजां, सोने हुसैन फरमायो, हसन मां पाण पंहिंजे नाने मुहम्मदुर रसूलुल्लाह खां ॿुधो आहे, क़यामत जे ॾिहाड़े इंसान खे पंहिंजा अमल कमींदा, अल्लाह जी रहमत तॾहिं मिलंदी जॾहिं इंसान जा अमल चङा हूंदा। मां त पंहिंजे नाने मुहम्मद करीम जे हुक्म जे मुताबिक़ ज़िंदगी तो गुज़ारियां, तोखे भी इहो पैगाम थो ॾियां, पंहिंजी ज़िंदगी मदीने जे मीर जे हुक्म जे मुताबिक़ गुज़ार। पर तवज्जो कजांइ, आख़िरी रात जेका सोने हुसैन जी करबला जे रेगज़ार धरतीअ ते गुज़री, कंडियारे वारा किताबनि जो मुतालो कर, सॼी रात तोखे मुंहिंजो मुर्शिद हुसैन मुसल्ले ते नज़र ईंदो। ज़िंदगी जी आख़िरी रात, सॼी रात, वॾो बहादुर हो, वॾो शींहुं हो, अल्लाह जो कसम। सुबुह जो जिहाद जे मैदान में आयो, किताबनि में साथी लिखनि था त जाॾे सोनो हुसैन मुंहुं पियो करे, ओॾा माण्हू भॼी पिया, वरी हेॾां अचनि, वरी सोनो हुसैन हेॾे मुंहुं करे भॼी वञनि। शींहं जे साम्हूं केरु बीहे, बघड़नि जे शींहं सां सोने हुसैन जी मोहब्बत मदरसे सां, मस्जिद सां, क़ुरान सां, मदीने जे मीर जे सुन्नत सां। कॾहिं सोनो हुसैन मस्जिद नबूवी में दर्स ॾींदो हो, कॾहिं शाम जी कूफे जी जामे मस्जिद में दर्स ॾींदो हो। जॾहिं सोने हुसैन वेंदो हो न, ईअं हज़ारनि जे तादाद में माण्हू मिली वेंदा हुआ त हुज़ूर जे ॾोह टेका दर्स ॿुधूं, क़ुरान ॿुधूं, सिखूं। वरी तवज्जो कजांइ, सोने हुसैन फरमायो, मां पंहिंजे नाने मुहम्मदुर रसूलुल्लाह खां पाण ॿुधो आहे। मुंहिंजे नाने मुहम्मद करीम फरमायो, जंहिंजे मथां का मुसीबत अचे, का तकलीफ़ अचे, इम्तिहान अचे, ऐं उहो मुसीबत में चए इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। तवज्जो आहे, ये मुसीबत अल्लाह जे तरफ़ खां आहे, ऐं मां अल्लाह सां रुजू थो कयां, अल्लाह सां राब्तो थो कयां, इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। वरी तवज्जो कजांइ, जे इहे लफ़्ज़ अचा, हुज़ूर फरमायो, इनखे जेको अजुर ऐं सवाब अल्लाह ॾींदो, अल्लाह ॼाणे थो। पर हाणे इन शख़्स खे कुझु वक़्त खां पोइ, महीननि खां पोइ, साल खां पोइ वरी उहा मुसीबत यादि आई, वरी उन मुसीबत ते यादि करे साॻा ई लफ़्ज़ अचा, इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन, त अल्लाह उनखे मुसीबत जे वक़्तु सब्र करण जहिड़ो उहो ई सवाब अता फरमाई। सोने हुसैन त सॼी ज़िंदगी सब्र जो दर्स, सॼी ज़िंदगी सब्र जो पैगाम ॾिनो। अल्लाह जो कसम, मातम कथा साबित कोन है, ॻाल्हि सही।
सोने अली जी शहादत ते सोने हसन मातम कयो हुजे, सोने हुसैन मातम कयो हुजे, सवाली पैदा कोन है। सोने हसन जी शहादत ते सोने हुसैन मातम क्यों हुजे, साबित कोन है। सोने हुसैन जी शहादत ते सोने हुसैन जे घर वारन मातम क्यों हुजे, अल्लाह जो कसम साबित कोन है। तो के भी इहो पैगाम ॾियण आयो हां त सब्र कर, सब्र कर, इन्नल्लाह मअस साबिरीन, अल्लाह सब्र करण वारन सां गड्डा। बाकी असांजी सोने हुसैन सां मोहब्बत प्यारा अकीदता। कहीं चवण वारे चयो न, सलाम उस पर के जिसने करबला में दिल लगाया था। आखिरी जुमला सुभान अल्लाह में सुस्ती न थे। सलाम उस पर के जिसने करबला में दिल लगाया था, सलाम उस पर के जो नाना का मदीना छोड़ आया था, सलाम उस पर के जिसको सैयदे शब्बीर कहते हैं, सलाम उस पर के जिसको मोहम्मद की तस्वीर कहते हैं, सलाम उस पर के जिसकी तहारत इन्नमा युरीदुल्लाह, सलाम उस पर के जेजू पर पढ़ा जिसने कलामुल्लाह। इंशाअल्लाह दिखां पो अल्लाह जो पाक कुरान पढ़ंदा से तवज्जो आहे। हां माने तवज्जो कर। इब्तिदा वाली गाल साईं सुबह जो हजरत अली के वरतो, हजरत हसन हजरत हुसैन के वरतो, अम्मा फातिमा के वरतो साईं आया। हेरा ईसाई भी आया जो ईसाई जो चंगो मुड़स हो न, माने तवज्जो कजो, चंगो मुड़स ईसाई जो जिन्हनि चेहरन ते नजर पियस न, पंजन ईसाइन के चवण लॻो ॿुधो हे जहिड़ा चेहरा हसीन हिन, जहिड़ा चेहरा चमकंदड़ हिन, जहिड़ा चेहरा बरंदड़ हिन, ॿुधो इन्हनि खां दुआ न घुराइजो। जेकॾहिं इन्हनि दुआ कई त हे जबल बि पंहिंजी जॻह तां हटी वेंदा। इन्हनि जेकॾहिं दुआ कई न, हे जबल बि पंहिंजी जॻह तां हटी वेंदा। तो छॾियो ॻाल्हियुनि ॿोलियुनि खे, जेका ॻाल्हि आहे सा आहे। असां मोटी था हलूं। अल्लाहु अकबर। मां चुम हसनैन करीमैन जो हुस्न इहो हो जो ईसाई बि पुठी ॾेई करे भॼी वेंदा हा। अल्लाह जो कसम इन्हनि शख्सियतुनि सां असांजी मोहब्बत प्यार अक़ीदत इश्क अॼु न आहे, हमेशह खां हुयो, अॼु बि आहे, क़यामत जे सुबुह ताईं रहंदो। ऐं इंशाअल्लाह इन मोहब्बत जे सदके असांखे मदीने जे मीर जी शफ़ाअत नसीब थींदी। इन मोहब्बत जे सदके आका जे रहमत वारनि हथनि मुबारकनि सां हौज़े कौसर जा जाम नसीब थींदा। अल्लाह तबारक व तआला तव्हां सां सभिनी खे आले मोहम्मद, असहाब मोहम्मद, अहले बैत मोहम्मद सां मोहब्बत नसीब फरमाए, हकीकी प्यार नसीब फरमाए, हकीकी इश्क नसीब फरमाए। अल्लाह तबारक व तआला तव्हां सां सभिनी खे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुक्मनि जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। मां जेको चयुमि अल्लाह तबारक व तआला मंज़ूर व मक़बूल फरमाए। ज़िंदगी बाक़ी, मुलाक़ात बाक़ी। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि।